पहुची वञे। दोस्तो ही तव्हां ॿकरी जेका ॾिसो पिया, ही ॿकरी असां 23,000 रुपए में वरिती हुई। अॼु खां तक़रीबन महीनो अॻु में हीअ ॿकरी असां वरिती हुई। हाणे ही लॻी चुकी आहे ऐं यकीनन ही 2 फर ॾींदी ऐं 2 फर त ही ॾींदियूं आहिनि। ही टापरी जो नसुल आहे ऐं ही ॿकरियुनि जो कारोबार तमामु घणो अहम आहे। ऐं हाणे अॼु जेका तव्हां सां गुफ़्तगू आहे उहा इहा आहे त हिकिड़ी ॿकरी मां कीअं कमाए सघिजे थो, हिकिड़ी ॿकरी मां कीअं कमाए सघिजे थो। ॿकरी साल में 2 तूर ॾींदी आहे। जेकॾहिं उनखे सुठो चारो ॾिजे, सुठो खाधो ॾिजे त साल में 2 तूर ॾींदी आहे। असीं उहो साल 14 महीननि जो खणी करियूं था या 15 महीननि जो बि खणी उनखे असीं कयूं, तॾहिं बि असांखे ईअं सम्झो त साल में जेका असां हिकिड़ी ॿकरी वठंदासीं उहे थींदियूं 5, यानी 2 फर ॾियनि, हूअं त 3 बि ॾींदियूं आहिनि, 4 बि ॾींदियूं आहिनि, पर जेकॾहिं असां सरासरी तौर ते 2 फर था ॿधूं, हीउ जेको नसुल मूं तव्हांखे ॾेखारियो ॿकरी जो, त 5 थींदियूं साल में हिकिड़ी ॿकरी। हाणे इहा 22-23 रुपए जी जेका ॿकरी असां वरिती आहे, त हाणे 2 तूर ॾींदी, जेॾीमहिल ॿियो तूर ॾींदी त पहिरियों तूर जवान थी चुको हूंदो, यानी पहिरियां 2 फर जवान थी चुका हूंदा। इन जो मक़सदु इहो आहे त ॿकरी असां वटि पंहिंजी जेका वरितीसीं उहा मौजूदु आहे। असां तक़रीबन ॿियो 50,000 असां कमाए वरितो, पर जेकॾहिं असां इनखे 18 महीननि ताईं खणी था वञूं त वरी असांखे हिकिड़ी ॿकरी मां ॿियो 50,000 यानी ₹1,00,000 असांखे थी वियो। छाकाणि त 18 महीननि ताईं 19 महीननि ताईं ही वरी 3 तूर ॾींदी। अहिड़ी तरह इहे थी वियूं असांजूं 6 ॿकरियूं, 6 या 7 ॿकरियूं थियूं। ऐं उनखां पोइ जेकॾहिं असां हिननि खे 24-25 महीननि ताईं खणी था वञूं त पोइ इहे वञी थींदा तूर सम्झो त 4 ऐं यानी 9 ॿकरियूं सिर्फ़ु 2 सालनि अंदरि। पर ज़हन में रखणु खपे त 2 साल में 9 कोन हूंदियूं, अञा वधीक हूंदियूं। छाकाणि त पहिरें साल वारियूं जेके ॿकरियूं हूंदियूं उहे असां जूं जेके 4 ॿकरियूं हूंदियूं उहे पिणु असांखे पंहिंजा तूर ॾियणु शुरू कंदियूं ऐं पंहिंजो इहो सॼो सिलसिलो शुरू कंदियूं। हाणे पहिरियों जेके ॿकरियूं आहिनि उहे जॾहिं असांखे तूर ॾींदियूं त 4 उहे थियूं, 5 असांजी वरितल आहे। हिकिड़ी ॿकरी सां केतिरो कारोबार करे सघिजे। असां माण्हू कारोबार खां डिॼूं था, असां कारोबार मां लहरायूं था। असां में जेको सुस्ती वारो अमल दख़ल आहे उहो इंतिहाई ख़तरनाक हद ताईं आहे त वेठो हुजिबो पर कबो कुझु कोन। हाणे हिकिड़ी ॿकरी खाईंदी छा? तव्हांजे घर में सुकी मानी थी हुजे, तव्हांजे घर में सब्ज़ी थी अचे, तव्हां बसर जेको आहे उनखे छिलियो था, जॾहिं उनखे कटियो था त उन जा छिलका, तव्हां आलू कटियो था उन जा छिलका, अहिड़ी तरह तव्हां पालक जॾहिं कटियो था त उनजो हेठियो जेको ॻनर आहिनि उहे तव्हां अलॻि करे था छॾियो त जीअं पालक उहा सुठी थिए। हाणे इन क़िस्म जो चारो, इन क़िस्म जो गाहु, थोरो घणो बोह, थोरो घणो भूसो, इहो तव्हां हिकिड़ी ॿकरी खे ॾियो। हाणे हिकिड़ी ॿकरी तव्हां वरिती आहे, पाण 2 सालनि जो जेकॾहिं उनजो टारगेट असीं ठाहियूं त असांजी उहा ॿकरी 8 फर ॾेई चुकी हूंदी 2 सालनि में, 8 फर। ऐं पहिरें साल वारा जेके 4 फर हूंदा उहे वरी पंहिंजो प्रेगनेंट थियण जी पोज़ीशन में हूंदा, यानी उहे प्रेगनेंट हूंदा। 2 साल ताईं 8 कोन रहंदियूं, पर इहे ॿकरियूं अञा वधंदियूं। ॿियो साल जीअं मुकमिल थींदो तीअं असां जूं इहे 12-14 ॿकरियूं हिकिड़ी ॿकरी मां थींदियूं। हाणे जॾहिं तव्हां वटि 12-14 ॿकरियूं थी वञनि, हाणे उनखे तव्हां मल्टीप्लाए कंदा अचो, 2 फरनि सां मल्टीप्लाए कंदा अचो। जेकॾहिं छेलो आहे त उनखे तव्हां उज़ई जी ईद जे लाइ रखी छॾियो ऐं उज़ई जी ईद ते ₹1,00,000 खां घटि तव्हांजो छेलो नथो वञे, ₹1.5 लख करे थो, ₹1.25 करे थो। त हिकिड़ी ॿकरी जेका तव्हांजी 2 सालनि जे अंदरि अंदरि उहा 12-13-14 ॿकरियुनि में तब्दील थी वञे त तव्हां सम्झो त बाक़ाइदे तव्हांजो हिकिड़ो गोट फार्म ठही वियो। हिकिड़ी ॿकरी सिर्फ़ु हिकिड़ी ॿकरी। पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो असां वटि 22-23 रुपया बि कोन्हनि ऐं असां वटि कुझु बि कोन्हे को, त असां अॼुकल्ह ॿहिराड़ियुनि में आम जाम आधारियूं ॿकरियूं मिलनि थियूं।
असां हिकिड़ी आध्यारी ॿकरी वठी अचूं ऐं उहा आध्यारी ॿकरी मालिक जी हूंदी, फरनि मां अधो थिबो। जेकॾहिं उहा साॻी 2 साल असां वटि आध्यारी रहे थी त उहे जेके असांजा 12-13 जेके असांजा फर आहिनि उन्हनि मां 6 फर असां वटि पंहिंजा हूंदा, यानी असां 6 ॿकरियूं पैदा करे वरितियूं। ऐं हींअर ॿकरियूं महांगियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। सुठे में सुठी जेका भले में भली ॿकरी आहे, जेका जिन सिंधी असी ॿकरी चऊं, सा बि 40-50 हज़ार खां घटि कोन थी मिले। त हाणे हीउ कारोबार को एॾो मामूली कोन्हे, को तमामु वॾो कारोबार आहे ऐं ग़ैर मामूली कारोबार आहे। पर उनजे लाइ शर्त ई आहे त तव्हां उनजे लाइ फ़ैसिलो करियो। ॾिसो, वांदे वेहण खां ऐं फज़ूल असां पंहिंजो वक़्तु मोबाइल ते बर्बादु करण खां, फेसबुक ते बर्बादु करण खां, ॿियनि शयुनि ते बर्बादु करण खां इहो बहितरु न आहे त असां को न को कारोबार कयूं, उहो भले नंढे पैमाने ते हुजे। हाणे जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी जो मूं तव्हांखे ॿुधायो त 2 सालनि अंदरि हिकिड़ी ॿकरी 12-13 ॿकरियुनि खे जनमु ॾिए थी। जेकॾहिं 2 हुजनि त 26 ॿकरियुनि खे जनमु ॾींदी। जेकॾहिं 4 हुजनि त तव्हां अंदाज़ो कयो त उहे घणियूं थींदियूं, 52 ॿकरियूं। 2 सालनि जे अंदरि तव्हां वटि 52 ॿकरियूं। हाणे जॾहिं 52 तव्हां वटि ॿकरियूं आहिनि त इहो तमामु वॾो धन आहे। ऐं पोइ तव्हां अमीर आहियो, पोइ तव्हां मुआशी तौर ते एतिरा त सगारा आहियो जंहिंजो तसवुरु बि नथा करे सघो। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसो पिया त इहा वाड़ी आहे, ॿकरियुनि जी वाड़ी आहे। ऐं इन हाणे हींअर लथियूं आहिनि मथां, हिन पासे शेड आहे ऐं उहो शेड जेको पंहिंजो उतां खां मथे ॿकरियूं राति जो बीहंदियूं आहिनि ऐं ॾींहं जो बि काफ़ी अरसो मथे बीहंदियूं आहिनि। उहे लही सिधो हेठि वाड़ी में ईंदियूं आहिनि, हिते टारी चरंदियूं आहिनि। हाणे हींअर सियारो आहे न, त बबुर जी टारी, बबुर जा पलड़ा, इहे हिन जे लाइ तमामु ज़बरदस्त आहिनि। ऐं कुझु ई ॾींहंनि खां पोइ बरसीन तयारु थी वेंदी। बरसीन जी कुतर बुह में मिलाए या सॼी बरसीन हुनखे खाराए सघूं था। सो ख़ैरु, पाण असुलु मौज़ू ते अचूं था त हिकिड़ी ॿकरी खां बि कारोबार शुरू करे सघिजे थो ऐं उन मां तमामु वॾो नाणो कमाए सघिजे थो। अवां सिंधवासियुनि खे रुॻो हिकिड़ी गुज़ारिश आहे त असां वटि गोश्त बि पंजाब खां अचे थो, असां वटि खीर बि उतां खां अचे थो, असां वटि अंडा बि उतां खां था अचनि, असां वटि हर शइ उतां खां थी अचे। असीं छा पिया करियूं? असीं कहिड़े कम सां आहियूं? हाणे आउं ऑफिसर आहियां, पर उनजे बावजूदि मूं फार्म खोलियो आहे। मुंहिंजो पुटु जेको हिन वक़्तु मुंहिंजी रिकॉर्डिंग पियो करे, उहो कंप्यूटर साइंस में BS आहे सिंध यूनिवर्सिटी मां, पर उहो सॼो ई फार्म संभाले थो। सॼे फार्म ते उहो कमु करे थो ऐं पंहिंजो पाण वर खणी कमु करे थो। त मुंहिंजी अव्हांखे इहा गुज़ारिश हूंदी त पंहिंजो को न को कारोबार, ॿकरियुनि जो कारोबार कयो, रिढुनि जो कारोबार कयो, गांइ माल जो कारोबार कयो, मेहनि जो कारोबार कयो, परचून जा दुकान खोलियो। पछाड़ी जो कुझु नथो थिए त हिकिड़ो रेड़ो खोले वेही सघिजे थो। इज़त जी जेका आहे सा 2 वक़्तनि जी मानी कमाए सघिजे थी। असां चऊं था त असां जीअं त BA पास आहियूं, तंहिं करे असीं को बि कमु कोन कंदासीं। सो मूंखे उमेदु आहे त अव्हां दोस्त मुंहिंजनि ॻाल्हियुनि ते जेका सो गौर ऐं फ़िकुरु कंदा। अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां, इन जे लाइ न त मूंखे YouTube तां पैसा कमाइणा आहिनि, इन जे लाइ त घणनि खां घणनि माण्हुनि ताईं हीउ पैगाम पहुचे, हीउ वीडियो पहुचे, त जीअं असांजो माण्हू सुजाॻ थिए, जागे। तव्हां रूमी गोट फार्म सकर्ण जे चैनल, YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो, उनखे लाइक कयो, शेयर कयो, वॾे पैमाने ते शेयर कयो त जीअं घणनि माण्हुनि ताईं इहे वीडियोज़ पहुचनि। ऐं उन सां गॾोगॾु को सुवालु हुजे, का ॻाल्हि हुजे त तव्हां कमेंट में उहो सुवालु करे सघो था, उहो पुछी सघो था त जीअं असीं तव्हांजी उहा रहनुमाई करे सघूं। मूं रिसेंटली 5-6 महीननि दौरान ॿकरियुनि जे उनखे वैक्सीन कीअं ॾियणी आहे, उनखे चारो कीअं ॾियणो आहे, इन ते तमामु घणो मुतालियो कयो आहे। तंहिं करे इन नतीजे ते पहुतो आहे त तमामु वॾो कारोबार आहे, ॾाढो ग़ैर मामूली कारोबार आहे। तव्हां खां मोकिलायां थो, सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, पंहिंजे लाइ सोचो, इज़त वारी ऐं तरक़ीअ वारी ज़िंदगी गुज़ारियो। सदाईं गॾु।